गढ़ीखेरो में शागिर्दनि पारां तालीमी इदारनि जी बंदिश ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। शागिर्द इत्तेहाद गढ़ीखेरो पारां अर्ज़ मोहम्मद लोहर, मोहम्मद हनीफ़ रैसियाणी, सलीम खंड, सईद बिरोही, आसिफ सुमरो ऐं ॿियनि शागिर्दनि जी अॻुवाणी में एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरीन शहर जे मुख़्तलिफ़ रस्तनि खां थींदा बेगारी पुल ते पहुता, जिते धरणो हंयो वियो। उन मौक़े ते सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे अर्ज़ मोहम्मद लोहर, मोहम्मद हनीफ़ रैसाणी ऐं ॿियनि चयो त तालीमी इदारा SOP तहत खोलिया वञनि। सियासतदान पंहिंजा सियासी जलसा करे रहिया आहिनि, उते कोरोना जो ख़तरो नाहे, जॾहिं त कोरोना जो जवाबु ॾियण आहे तालीमी इदारनि खे बंदि कयो वियो आहे। गुज़िरियल 1 साल खां शागिर्दनि जी तालीम सख़्तु मुतासिर थी रही आहे। उन्हनि चयो त सूबाई वज़ीर सईद गनी ऐं वफ़ाक़ी वज़ीर तालीम शफ़क़त महमूद खे हटायो वञे। उन्हनि चयो त गढ़ीखेरो जी लाइब्रेरी जो कमु पिणु गुज़िरियल 5 सालनि खां सुस्त रफ़्तारी सां हली रहियो आहे ऐं ठेकेदार नाक़िस मटीरियल इस्तेमालु करे रहियो आहे, जंहिं करे लाइब्रेरी जी इमारत मुकमल थियण खां अॻु ई किरणु शुरू थी वई आहे। शागिर्दनि वज़ीर आला सिंध ऐं वज़ीर आज़म पाकिस्तान खां मुतालबो कयो त SOP तहत तालीमी इदारा खोले शागिर्दनि जो मुस्तक़बिल तबाह थियण खां बचायो वञे। शागिर्द दुश्मन